घोटकी वेझो ॻोठ कालो सांगी में सांगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान क़तल थी वियल ॿिनि ॼणनि अताउल्ला सांगी ऐं ग़ुलाम यासीन सांगी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सांगी बिरादरी जे माण्हुनि मक़तूलनि जे वारसनि ए सेक्शन थाणे आडो हाफ़िज़ कुदरतुल्ला सांगी, सदरो सांगी, ग़ुलाम मुर्तज़ा सांगी ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सांगी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन दाहिंदे चयो त 10 ॾींहं अॻु पुराणी तकरार तां सांगी बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा अताउल्ला सांगी ऐं ग़ुलाम यासीन सांगी क़तल थी विया हुआ, जिते ग़ुलाम मुस्तफ़ा सांगी ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ सेक्शन थाणे ते अबू बकर सांगी, वॾेरो अमानुल्ला सांगी, हबीबुल्ला सांगी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ सेक्शन थाणे ते केस बि दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस 1-2 जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे ऐं न वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख बनी बीणो कयो आहे। मुज़ाहिरीन वसवारनि ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।